जी नाज़रीन, खानपुर में ख़बर शामिल कंदा हलूं। SHO खानपुर गुलाम शबीर बिरोही चार्ज वठण बैदि शहरनि सां गॾिजाणी। खानपुर प्रेस क्लब के उहदेदारनि समेत शहर के मुअज़्ज़िज़िन की भरपूर शिरकत। खानपुर में अमन अमान तबाहाली के शिकार जो सबब जुआ, मनशियात, क्रिकेट, बुकी जुआ, आकड़ा पर्ची के करार ॾेई छॾियो। SHO सां गॾिजाणी दौरान शहरी इत्तेहाद के अॻुवाणनि हाफ़िज़ मोहम्मद सलीम आराई, अली मुराद सेठार, PP तालका खानपुर इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलाम मुस्तफ़ा आबड़ो, JUI तालके खानपुर के अमीर मौलाना गुलाम कादिर बिरोही, खानपुर प्रेस क्लब के सदर मोहम्मद आसिम दायो, MWM सेक्रेटरी जनरल असगर अली सेठार, नए आयल SHO आॾो शिकायतूं कयूं त गुज़िरियल 3 महीननि खां खानपुर में बदअमनी चोट चढ़ियल है। हर ॾींहुं फुर ऐं चोरी जी वारदातूं खुले आम थींदियूं रहियूं आहिनि। पुलिस जी किथे भी रिट नज़र न पई अचे। जुआ, मनशियात जा अड्डा खुले आम पुलिस की सरपरस्ती में हली रहा है। सब खां पहिरीं खानपुर में जुआ, मनशियात, क्रिकेट, जुआ, बुकी, आकड़ा पर्ची खत्म कराए गुज़िरियल 3 महीननि के अंदर फुर थियल मोटरसाइकिलूं, रोक रक़मूं, चोरी थियल चौपायो माल वापस करायो वञनि ऐं शहरनि तोड़ी आसपास की चौकियुनि ते गश्त ऐं नफ़री वधाइण जी तजवीज़ूं ॾिनियूं वयूं। शहरनि अमन अमान की सूरत हाल बेहतर कंदड़ पुलिस ऑफिसरन के खानपुर वासियों हमेशा मान ॾिनो आहे ऐं ताउन कयो आहे। ॿी सूरत में बदअमनी थियण जी सूरत में खानपुर की तारीख़ में ज़बरदस्त एहतजाज किया विया आहिनि। बे तरफ़ SHO खानपुर गुलाम शबीर बिरोही शहरवासियों के चयो त महदूद नफ़री और वसाइल की कमी के बावजूद अमन के लाए कोशिशूं कयूं वेंदियूं, जंहिंजे लाए शहरनि के ताउन की ज़रूरत है। गॾिजाणी में PP अगवान नाज़िम हुसैन आराई, मोहम्मद इलियास आराई, औरंगज़ेब खान बलोच, JUI अगवान सैफुररहमान आराई, रहमतुल्लाह बिरोही, PP यूथ अगवान बहादुर अली बोड़ो ऐं ॿियनि पिण शिरकत कई। रिपोर्ट खानपुर न्यूज़ टीम।